के उठी वयूं इस्तांबुल जे के मिड़ियूं मगरब पार के चमकन चीन ते के लहन समर कंदियन सार के रमी वयूं रोम ते के काबिल के कंधार के दिल्ली के दखन के बुरन मथा गिरनार के में झुली जैसल वीरता निना बेका नियर बकार के में भुज भिजायो के में घट पटे हार के अची उमर कोटता बसाया वलहार। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नवाज सिरा सुजाग न्यूज़ वन में आया वज़ीर उंडर नाले वारे अदीबई विराट कास्टर नसीर मिर्ज़ा चयो आहे त भेटाई जी शाइरी रिसाले जे करे सिंधी ॿोली क़यामत ताईं आबाद रहंदी। सूफ़ी अज़म अदब ऐं सियासी तारीख़ में काज़मी सैयद जो वॾो किरदारु आहे। शाह इनायत भेटाई साईं GM सैयद खां सैयद गुलाम हैदर शाह कलंदरीअ ताईं हिननि पंहिंजे हिसे जो तमामु वॾो कमु कयो आहे। हैदराबाद प्रेस क्लब में सूफ़ी शख़्सियत ऐं अंजुमन गुलामा कलंदर जे सरवाण सैयद गुलाम हैदर शाह कलंदरी काज़मी सलाई नसरी मजमूए तहकनमी ट्राकोड़ा जे मुहरती तकरीब के सदारती खिताब कंदे नसीर मिर्ज़ा चयो त अली अहमद ब्रोई खां पोइ सैयद गुलाम हैदर शाह वॾो मज़ाया इस्लाही नसरी लेखक आहे। संदसि लिखणनि में पहाकनि चवणनि में वॾो पैगाम मौजूदु आहे। लफ़्ज़ मथज़ अलहामी अंदाज़ में लथा आहिनि। नाम्यारे लेखक ऐं सिंधी अदबी संगत जे अॻूणी सेक्रेटरी जनरल ताज जोयो चयो त भेटाई जे दौर में मदन वतायो फ़क़ीर समेत केतिरनि ॾांहनि पंहिंजे मज़ाया ऐं हाकारी तंज़िया अंदाज़ में समाजी उणाई ऐं माण्हुनि जे इस्लाही शख़्सियत साज़ीअ में वॾो किरदारु अदा कयो आहे। हिन जो त हर पहाक ऐं चवणीअ पुठियां हिकु तारीख़ ऐं हिकु वाक़ियो हूंदो आहे। सैयद गुलाम हैदर शाह कलंदरीअ मौजूदा दौर में समाजी बुराइनि ऐं अणंदड़ मिज़ाज ख़िलाफ़ जदीद अंदाज़ में पहाकनि ऐं चवणनि ज़रिए इस्लाह कई आहे। किताब जे लेखक ऐं अंजुमन गुलामा कलंदर जे सरवाण सैयद गुलाम हैदर शाह कलंदरी काज़मी चयो त असां सूफ़ी माण्हू आहियूं, मुहबत असांजी प्रचारक जो हिसो आहे। नौजवाननि मां मायूसीअ खे कढण खे नई ऐं जदोजहद राहुनि ते उत्साहण लाइ किताबनि ऐं दुरूद जी तबलीग करणु असांजो मंशूर जो हिसो आहे। हिन चयो त असां सिंध जे नियाणियुनि खे समाज जे भलाई लाइ किरदारु करण ऐं तइलीम जो हक़ ॾियण लाइ कोशिशूं करे रहिया आहियूं। हिन चयो त टहकन में ट्राकोड़ा किताब में समाज जे हर पहलूअ खे जदीद पहाकाई ऐं चवणीअ ज़रिए उजागर कयो वियो आहे। समाजी अॻवान न्याज़ मेमण चयो त सैयद गुलाम हैदर शाह में शख़्सियत जो सैर मौजूदु आहे, पर संदसि लिखणनि समाज में इख़लाक़ी उणाईअ जा बुखिया उडड़े छॾिया आहिनि। संदसि तहरीरनि में नौजवान लाइ वॾो इस्लाही प्रोग्राम मौजूदु आहे। नाम्यारे अदाकार इसरार लगारी चयो त किताब ज़िंदगी तजुर्बनि जो निचोड़ हूंदो आहे। सैयद गुलाम हैदर शाह जे लिखणनि में सिंध ऐं हुकूकुल इबादत जी अहमियत वाज़िह कयल आहे। उन मौक़े ते नाम्यारे ब्रॉडकास्टर ज़ुल्फ़कार हिसबाणी, नाम्यारे अदीबन गुलाम